मुते कूड़ा केस करे थे पर मुझो ही तन सो उन करे जे केस में खौफ हम थिया साईं जीएम से बड़ो मिसाल असांजो रहबर असां त सॼी उमिरि के जमाल या असां महीना साईं के आज़ाद ॾिठो पर महीननि में भी घर खां निकितो त हिते हितां कश्मीर खां अची हितां गिरफ़्तार कयूं यानी किथे हुन में जुरत कान्हे त ॿुधी सघनि उन करे असां पंहिंजे इन खौफाती माहौल में भी पंहिंजे वतन जे हदुनि सिंध जी जाग्राफी के विराइण जो वाइदो करे आई पीपल्स पार्टी पानी ॾियण जो वाइदो करे आई पीपल्स पार्टी क़ौमी तहरीक के कुछ जो करे इन एग्रीमेंट्स में आई आहे वसीला लिखी ॾियण जी आहे अॼु भी लखे एकड़ ज़मीनूं लिखी ॾेई छॾियूं अथनि जॾहिं सदर पाकिस्तान ऑर्डर ऑफ करी चुको पैसनि जो बंदोबस्त कराए ॾिनो उन करे इहे सिंध जो सौदा थिया आहिनि बेमान ऐं सिंध दुश्मननि उन्हनि तव्हांखे तव्हां जॾहिं कामयाब जिदोजहद खां पोइ ॾिनो मोरे जो वाक़ियो जेको ॾिठो आहे मोरे में अॼु बि 50 खां मथे माण्हू जेल में पिया आहिनि उन खां वधीक केसनि में सवन ते पिया आहिनि करण वारो के पाकिस्तान पीपल्स पार्टी ऐं हुकुमरान वरी उन में एनपीपी जे माण्हुनि खे पीटीआई जे माण्हुनि खे पंहिंजा सिंध पार्टी जा दोस्त समद भट्टी उनजो भाउ पिया उन्हनि सभिनी खे दहशतगर्द करे ऐं चढ़नि पिया यानी ही जेका ताक़तवर तहरीक जिन हलाई या मुमकिन आहे जेके मददगार थिया पंहिंजे हद ताईं उन्हनि सभिनी में खौफ़ जी फज़ा पैदा करनि पर ॾुखियुनि हालतुनि में पाण छा सिखियो आहे वधीक ज़िमेदारीअ सां ऐं वधीक जुरत सां मुक़ाबिलो कंदासीं